केॾो बि जरी छो न हुजे इंसान, मखलूक केॾी बि ताक़त वारी छो न हुजे, लेकिन मखलूक जे नाते उनखे दुनिया छॾणी आहे। पोइ उहो इंसान हुजे, केॾो ताक़त वारो हुजे, केॾे मक़ाम मर्तबे वारो हुजे, ॿी का मखलूक हुजे केॾी ताक़त वारी छो न हुजे, लेकिन पंहिंजे वक़्त खे पूरो करे ऐं दुनिया खे छॾणो आहे उनखे। जॾहिं बि सुबुह थींदो आहे त उन सुबुह जी शाम बि ईंदी आहे। जेको ॾींहुं हूंदो आहे त ॾींहं जी राति बि ईंदी आहे। दुनिया आहे त हिन दुनिया जी इंतिहा पछाड़ी बि आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिं तरीक़े सां दीन ते ज़िंदगी पंहिंजी गुज़ारी ऐं जहिड़े तरीक़े सां उन्हनि खे शहादत नसीब थी, इहो तमामु वॾी फज़ीलत आहे। हज़रत उमर फारूक तादाद जे लिहाज़ सां इस्लाम जे अंदरि दाख़िल थियण वारो 40 शख़्स आहे। हज़रत उमर फारूक 40 इंसान आहे जंहिं कलमो पढ़ी करे मुस्लमान थियो हुयो। 39 माण्हू पहिरों मुस्लमान थी चुका हुया, 40 नंबर ते हज़रत उमर फारूक मुस्लमान थियो आहे। लेकिन हज़रत उमर फारूक जी अल्लाह सां सचाई, अल्लाह जे रसूल सां मुहब्बत, दीन जो जज़्बो, इहे सभु एॾा क़ाबिले एतमाद हुया, एतिरा बुलंद हुया जो 40 नंबर वारो मुस्लमान थियण वारो उमर फारूक इस्लाम ऐं हिन काइनात जे अंदरि अंबिया इकराम खां पोइ सहाबा इकराम जे अंदरि ॿियो नंबर मक़ाम रखे थो। 40 नंबर मुस्लमान थियो आहे, लेकिन मक़ाम ऐं मर्तबे जे अंदरि सहाबा इकराम में ॿियो नंबर आहे। पहिरें नंबर ते सिद्दीक़ अकबर सईदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे ऐं ॿिए नंबर ते हज़रत उमर फारूक जो मक़ाम आहे। जो अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उमर फारूक जे लाइ कई क़िस्म जूं हदीसूं बयानु फरमायूं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े पाण फरमायूं, क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाण अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, बैना अन नाइमुन, हिकु दौरान मां निंड में हुयुसि, निंड में ॾिठुमि, रअयतुन नास, मां माण्हुनि खे ॾिठो, युरज़ून अलैया, माण्हू मूं ते पेश कया पिया वञनि, आंदा पिया वञनि, हिकिड़ो आंदो पियो वञे, वरी ॿियो आंदो पियो वञे, हिकिड़े खे मोटाए पियो वञे, ॿिए खे आंदो पियो वञे, इहे माण्हू फेराए पिया वञनि। व अलैहिम कुमुसन, जेके अचनि पिया उन्हनि खे कमीसूं पातल हुयूं, पर हर हिक जी कमीस मुख़्तलिफ़ हुई। पाण फरमाइनि था, मिनहा, उन्हनि माण्हुनि मज़ा हिकिड़ा उहे हुया मां यबलुगु सदिय, जिन जी कमीस सीने ताईं, हेतिरी कमीस नंढड़ी, ऐं ॿिया उहे हुया वमिनहा मा दून ज़ालिक, इन खां कुझु हेठि दुन ताईं, हिकिड़ा वरी ॿिया हुया कुझु हेठि ताईं। इहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू मुंहिंजे साम्हूं पेश कया विया। पाण फरमायूं ऐं फरमायूं वउरिज़ अलैया उमर इब्नुल ख़त्ताब, मूंखे ख़्वाब में हज़रत उमर फारूक ॾेखारियो वियो, हज़रत उमर बिन ख़त्ताब ॾेखारियो वियो, पेश कयो वियो। व अलैहि कुमुसन, हज़रत उमर ते कमीस हुई, पातल हुयसि कमीस, पर अहिड़े क़िस्म जी कमीस ही यजुर्रुहु, एतिरी वॾी जंहिंखे ज़मीन ते गीलींदो पियो अचे, एॾी वॾी कमीस हुई जेका ज़मीन ते गील बि अचे बि। हज़रत उमर फारूक खे इहा कमीस एॾी वॾी पातल हुई। सहाबा किराम पुछा कई, साईं भला मुख़्तलिफ़ कमीसूं, कंहिंखे सीने ताईं, कंहिंखे दुन ताईं, कंहिंखे गोॾनि ताईं, पर हज़रत उमर जी एॾी वॾी कमीस तव्हां ख़्वाब ॾिठो आहे ऐं दुनिया जे अंदरि तव्हां खां वधीक को ख़्वाब जो ताबीर करण वारो बि कोन्हे को, त पोइ असांखे ख़्वाब जो ताबीर बि ॿुधायो त इन जी मतिलबु छा आहे ख़्वाब जो। हे जेको ख़्वाब तव्हां ॾिठो हिन जो मतिलबु छा आहे, मक़सदु छा आहे। फमा अव्वल त ज़ालिक या रसूल अल्लाह, साईं पोइ इन जो तव्हां तावील छा कई, छा मक़सदु कढियो आहे। क़ाल, पाण फरमायूं अद्दीन, हे जेके कमीसूं पातल हुयूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं, इन्हनि जो मतिलबु ऐं मक़सदु हीअ आहे त जेको शख़्स दीन में जेतिरो कामिल हुयो, जेतिरो शख़्स दीन जे अंदरि जेतिरो घणो घिड़ियल हुयो, अल्लाह तबारक व ताला मूंखे ॾेखारियो उन ते ओतिरी कमीस पातल हुई। हज़रत उमर दीन ते एॾो वॾो अमल करण वारो आहे जो एॾी वॾी कमीस पातल हुई जेका ज़मीन ते गील बि अचे पई। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़्वाबु आहे, असांजी तव्हांजो ख़्वाबु कोन्हे को, अल्लाह जे नबी जो ख़्वाबु आहे जेको हदीसुनि में लिखियलु आहे। अहिड़े तरीक़े सां हज़रत उमर फारूक जे मक़ाम ऐं मर्तबे खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़ुबान बयानु कयो आहे। अल्लाह जो नबी जंहिंजी पूरी दुनिया तारीफ़ कंदी आहे,
पूरी दुनिया अल्लाह जे नबी जी तारीफ़ कंदी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तारीफ़ अल्लाह बि कई आहे, अल्लाह जे नबी जी तारीफ़ मलाइकनि बि कई आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तारीफ़ सहाबा किराम बि कई आहे। ओ क़यामत ताईं अचण वारा इंसान ऐं माण्हू अल्लाह जे नबी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तारीफ़ कंदा रहनि था, लेकिन अल्लाह जा नबी जंहिंजी तारीफ़ कनि त वरी उन जो मुक़ाम त आहे न, कुझु न कुझु उन जो बि त मक़ाम आहे जो अल्लाह जे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ुबान मुबारक मां जंहिंजे लाइ अल्फाज़ निकिरनि। अॼुकल्ह जेकॾहिं को वॾेरो, को वॾो आलिम, को वॾो परहेज़गार, को वॾो मुर्शिद मुवाहिद हुजे, उहो तव्हां मां कंहिंजी तारीफ़ करे असां चवंदासीं यार हे ॾाढो भलो माण्हू आहे, हिन जी फलाणो बि तारीफ़ करे पियो, लेकिन हज़रत उमर फारूक जी तारीफ़ हुज़ूर जी ज़ुबान मां निकिती आहे। हे हज़रत उमर जो मक़ाम आहे, मर्तबो आहे। हज़रत उमर फारूक के बारे में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा फरमायो? पाण फरमायूं काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाण फरमाइनि था इन्नल्लाह जअल हक़ अला लिसान उमर व क़ल्बि। अल्लाह जे नबी ज़ुबान मां निकितल अल्फाज़ आहिनि। फरमाइनि था इन्नल्लाह जअल हक़, ओ अल्लाह जेको हक़ खे पैदा करण वारो आहे, जंहिं दुनिया में हक़ खे मोकिलियो आहे, जेको बातिल खे ख़तमु करण वारो आहे, हक़ ईंदो बातिल भॼंदो, हज़रत उमर उहो आहे। अल्लाह जा रसूल फरमाइनि था इन्नल्लाह जअल हक़, ओ अल्लाह जंहिं हक़ खे नाज़िल फरमायो हज़रत उमर जे ज़ुबान ते, हज़रत उमर जे दिलि ते रब तबारक व तआला हक़ जारी करे छॾियो आहे। उमर ज़ुबान सां ॻाल्हाईंदो हक़ आहे, उमर दिलि में सोचींदो बि हक़ आहे। दिलि जी सोच ख़राबु हुजे कंहिंजी, ज़ुबान सां मिड़ेई चवे न, बल्कि अल्लाह जा नबी फरमाइनि था हज़रत उमर जी ज़ुबान बि हक़ ॻाल्हाईंदी आहे त हज़रत उमर जी दिलि बि सच सोचींदी आहे। हज़रत उमर जो मक़ाम आहे। ऐं ॿी जाइ ते फरमाइनि था इन्नल्लाह वज़अल हक़ अला लिसान उमर व क़ल्बि, अल्लाह ताला ज़ुबान ऐं दिलि ते हक़ रखी छॾियो अथसि। जॾहिं ॻाल्हाईंदो हक़ ॻाल्हाईंदो, सोचींदो हक़ सोचींदो। तंहिंजे करे हज़रत उमर फारूक जो वॾो मक़ाम आहे। हज़रत उमर फारूक इल्हामी शख़्स आहे, जंहिंजी दिलि जे अंदरि अल्लाह ताला ॻाल्हि खे मोकिलींदो आहे। इल्हामी शख़्स, पाण फरमाए हर उम्मत में हिकिड़ो शख़्स हूंदो आहे, नबी खां अलावा हर उम्मत में शख़्स हूंदो आहे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कुदरत सां दिलि में हक़ ॻाल्हि खे विझंदो आहे। फरमाए हिन उम्मत में उहो शख़्स उमर फारूक आहे। उमर फारूक आहे जो ज़ुबान सां ॻाल्हाए, उहा ॻाल्हाईंदो आहे, ॻाल्हि कंदो आहे जेका अल्लाह दिलि में मोकिली हूंदी आहे। जॾहिं बदर जा क़ैदी थिया, क़ैद 70 त मुआ, 70 क़ैद थिया बदर जा क़ैदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मशवरो वरितो छा कजे हिननि सां, 70 त मारे आया आहियूं, हे 70 हिते असां ॿधा आहिनि, हिननि सां छा कजे? मुख़्तलिफ़ राया थिया, मशवरो थियो। ईअं न आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फ़ैसिलो करे छॾींदा न, बल्कि सहाबा किराम सां मशवरो कंदा हुआ। वशाविरहुम फिल अम्र, अल्लाह तो फरमाए महबूब तूं ॻाल्हि जेका कंदे हक़ ई कंदे, पर मुंहिंजे सहाबा सां मशवरो कंदो रहिजां, ॻाल्हि पुछा कजां। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछा कई, मुख़्तलिफ़ राया थिया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो मशवरो इहो थियो साईं असां हिननि खे बदर में शिकस्त ॾिनी आहे, 70 माण्हू मारे आया आहियूं, हुननि जा क़त्ल थी जहन्नम में पहुची विया, वॾेरा सरदार मरी पिया आहिनि। हाणे हे 70 असां हुननि खां पैसा वठी ऐं मोटाए ॾींदासीं, इहे पैसा असां जंग ते ख़र्चु कंदासीं, असां वटि कुझु बि कोन्हे, हथियार वठंदासीं, मुस्लमान जेके ग़रीब आहिनि उन्हनि जी मदद कंदासीं, तावान वठंदासीं। साईं जन ॾिठो उमर फारूक ॾे, उमर तुंहिंजो मशवरो छा आहे? अर्ज़ु करे थो साईं हर कंहिंजो पंहिंजो रायो मशवरो आहे, मुंहिंजो मशवरो इहो आहे जेको जंहिंजो माइट आहे ॾियोसि त पाण वञी मुंडी लाहेसि। उमर जो मशवरो इहो आहे, मुंहिंजो जेको माइट हुजे मूंखे ॾे, मां उनजी मुंडी लाहींदो। ऐं हज़रत उमर करे बि ॾेखारियो हुयो, उहिद जे मैदान में या बदर जे मैदान में मामो साम्हूं आयुसि, मामे जी मुंडी लाथी, काफ़रनि जी तरफ़ो मामो हज़रत उमर फारूक जो साम्हूं आयो, हज़रत उमर मुक़ाबले में अल्लाह जे रसूल जे दुश्मन सम्झी मुंडी लाथी हुअसि। सहाबा किराम करे ॾेखारियो आहे। असां जेकॾहिं हुजूं त तलवारूं हथनि मां किरी पवंदियूं, पंहिंजनि खे क़त्ल कयूं। जेकॾहिं पंहिंजो हुजे ऐं हुज़ूर जो दुश्मन हुजे त इहो पंहिंजो न आहे, भली परायो हुजे ज़ाती एतबार सां, लेकिन हुज़ूर जो आशिक़ा इहो पंहिंजो आहे। हज़रत उमर फारूक फ़ैसिलो कयो, अल्लाह जे नबी खे मशवरो ॾिनो, साईं मुंहिंजी दिलि इहा थी चवे त जेको जंहिंजो माइट आहे उन जे हवाले कयो त पाण वञी करे मुंडियूं लाहिनि। इहे जेके 70 हुते मुआ अथनि, 70 हे मारींदासीं, इंशाअल्लाह ताला मदीने में कॾहिं बि हमिलो करणु न ईंदा, हे काफ़र ख़तमु ज़लील थी वेंदा।
लेकिन अक्सर मशवरो होॾे हुयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहो फ़ैसिलो कयो पैसा वठी करे ऐं केॾी